बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आऊं सहर शहर जी तव्हां सभिनी सिंध वासियुनि जी पंहिंजी मूंखे अॼु हिते लाइव अचण जो मक़सदु जेको आहे उहो तव्हां सभिनी खे आउं ॿुधायां थी। मूंखे सुबुह खां वठी तव्हां सभई कॉन्टेक्ट करे रहिया आहियो, फ्रेंड्स जेके आहिनि सभई कॉल्स करे रहिया आहिनि, सभु मूंखां पुछी रहिया आहिनि त मसइलो छा आहे, ॻाल्हि छा आहे। त मां इहो ज़रूरु चवंदसि त असांजी सिंध धरती उहा धरती आहे जेके असां लतीफ़ सरकार जी धरती चवंदा आहियूं। उहा धरती आहे जंहिंमें असां पंहिंजूं नियाणियूं जेके आहिनि उन्हनि खे बेनतहा इज़त ऐं मोहबत ॾींदा आहियूं। ऐं ॿी इहा बि ॻाल्हि आहे त असांजो वाहिद ई दुनिया जो ख़ितो आहे जंहिंमें असां पंहिंजी नियाणी जॾहिं ईंदी आहे न किथे त असां क़तल बि माफ़ु करे छॾींदा आहियूं। त नियाणी अची वई आहे त असां क़तल बि माफ़ु करे छॾींदासीं। त एतिरी रिस्पेक्ट, एतिरी इज़त असां पंहिंजी नियाणियुनि खे, पंहिंजी छोकिरियुनि खे असां ॾींदा आहियूं। ऐं इन ॻाल्हि ते मूंखे तमामु फ़ख़्रु आहे त मां सिंध जी छोकिरी आहियां, सिंध जी नियाणी आहियां, सिंध जी औरत आहियां। मूंखे तमामु घणो फ़ख़्रु आहे। ॻाल्हि इहा आहे त इरशाद जागीराणी नाले जो एंकर सिंध टी वी ते कमु कंदड़ कुझु टाइम खां मूंखे हुन इलाही तंग कयो, इलाही हैरस कयो। मूंखे ब्लैकमेलिंग कॉन्टेंट जेको आहे, मैसेजिस डिफरेंट आईडीज़ तां मूंखे तंग करणु उहो सभु उन कयो ऐं मां उनजे अगेंस्ट कंप्लेन कई, जंहिं तां अॼु उन ते पूरी कार्रवाई जेका आहे उहा कई वई FIA जी तरफ़ां। एविडेंस असां वटि मौजूदु आहिनि। ॻाल्हि इहा आहे, चवण जो मक़सदु इहो आहे त मूंखे अफ़सोस इहो आहे त असांजी सिंध में मां पाण तमामु घणी रिस्पेक्ट ॾींदी आहियां सभिनि खे, सभिनि माण्हुनि खे, सभिनि भाइरनि खे तमामु घणी रिस्पेक्ट ॾींदी आहियां। मां कतई बि इहा ॻाल्हि मां बि बर्दाश्त नथी करे सघां ऐं मूंखे इन ॻाल्हि ते फ़ख़्रु आहे त सिंध जो को बि माण्हू इहा ॻाल्हि कतई बर्दाश्त नथो करे सघे या न कंदो कॾहिं बि त असांजी सिंध जी कंहिं बि नियाणी खे को बि माण्हू तंग करे थो त उहो बर्दाश्त न करे सघंदो। मूंखे इन ॻाल्हि ते पूरो यकीन बि आहे, फ़ख़्रु बि आहे ऐं तव्हां सभु हिते मौजूदु आहियो त मां तव्हां सभिनि खे क्लियर करे ॿुधाए छॾणु थी चाहियां त ॻाल्हि इहा आहे त मां एज़ अ पाकिस्तानी, एज़ अ सिंधी वूमन मां इलाही फील थी कयां त मूंखे प्राउड आहे पंहिंजे राइट्स जे हवाले सां। मूंखे तमामु घणी नॉलेज बि आहे, मूंखे ख़बर बि आहे मुंहिंजो हक़ु कहिड़ो आहे ऐं मां इहो रिक्वेस्ट कंदसि असांजी सिंध जूं जेके नियाणियूं स्पेशली असांखे मूंखे हिन टाइम ॾिसी रहियूं आहिनि, तव्हां सभिनि खे रिक्वेस्ट कंदसि त कॾहिं बि ज़िंदगी में कंहिंजे बि हथां तव्हांखे कॾहिं ब्लैकमेल न आहे थियणो। केरु तव्हांखे चए थो त तव्हांजो एडिटेड पिक्चर्स आहिनि, तव्हांजूं सेल्फीज़ आहिनि, का बि शइ आहे कंहिं बि हवाले सां तव्हां ज़ाहिर सी ॻाल्हि आहे रिस्पेक्टेबल वे में हर इंसानु कमु करे थो, पर इन जो मक़सदु इहो कतई बि न आहे केरु अगरि तव्हांखे कंहिं बि शइ जे हवाले सां अगरि उकसाए या तव्हांखे चवे त तव्हांखे हीअ शइ करणी आहे, हीअ शइ करणी आहे त तव्हां हुन में ब्लैकमेल थी वियो। ब्लैकमेल न आहे थियणो। मां इलाही कॉन्फिडेंस सां तव्हांखे चवां थी त हिकिड़ो थैंकफुल आहियां साइबर क्राइम वारनि जी बि, जिन्हनि मुंहिंजी कंप्लेन जेका आहे उन ते नोटिस वरितो, हुनखे अरेस्ट कयऊं, हुनखां उहा जांच वरितऊं ऐं मां इलाही कॉन्फिडेंट इन हवाले सां बि आहियां त असांखे ख़बर हुजणु घुरिजे असांजा राइट्स छा आहिनि। असां हिकिड़ी औरत जेका आहे उनखे असां दॿाईंदासीं केसीं ताईं, केतिरो केसीं ताईं, कंहिं हिन टाइम हिन 21वीं सदी में बि असां पंहिंजूं नियाणियूं जेके आहिनि, छोकिरियूं जेके आहिनि, उन्हनि खे असां दॿाईंदा आहियूं, उन्हनि खे असां सेखारींदा आहियूं त तव्हांखे ॻाल्हाइणो न आहे। ईअं छो आहे? असांखे इहा ॻाल्हि हाणे ख़तमु करणु घुरिजे। असांखे मुंहिंजे ख़्याल सां असांखे पंहिंजी नियाणियुनि खे नॉलेज ॾियणु घुरिजे। सभिनि दोस्तनि जूं, भाइरनि जूं, भेणुनि जूं, सभिनि जूं महिरबानियूं जेके कमेंट्स कनि पिया ऐं मां चाहींदसि त मुंहिंजी हीअ आवाज़ जेका आहे इहा तव्हां अॻियां ताईं भले हिनखे शेयर कयो। तव्हां इहा ॻाल्हि जेका आहे तव्हां, छो त मुंहिंजे ख़्याल सां त इहा ॻाल्हि अॻे हली बि चुकी आहे, सभिनि खे ख़बर पए चङी तरह सां, पर पोइ बि मां क्लियर करणु चाहींदसि त जिन्हनि माण्हुनि जी असां रिस्पेक्ट कंदा आहियूं, कॾहिं कॾहिं ईअं हूंदो त असांखे उन्हनि जे बारे में ख़बर न आहे हूंदी, लेटर ऑन असांखे ख़बर पवंदी आहे त हू ब्लैकमेलर्स आहिनि, लेटर ऑन असांखे ख़बर पवंदी आहे त हू छा करे रहिया आहिनि। मूंखे तकलीफ़ जी, ॾुख जी इहा ॻाल्हि आहे त हिकिड़े इंसान खे असां जेतिरी इज़त ॾियूं था, मौला अली अलैहिस्सलाम जो फरमान बि आहे त तव्हां कंहिं इज़त कंहिं इंसान खे ॾियो था ऐं बदिले में तव्हांखे उहो इज़त ॾिए त इन जो मक़सदु इहो आहे त उहो आला ज़र्फ़ इंसानु आहे, पर बदिले में तव्हांखे उहो इंसानु अगरि इज़त न ॾिए त इन जो मक़सदु इहो आहे त उहो कम ज़र्फ़ इंसानु आहे। त ॻाल्हि इहा आहे त असांखे पंहिंजी सिंध जी छोकिरियुनि खे इहो कॉन्फिडेंस ॾियणो पवंदो त तव्हां सभई अगरि कॾहिं बि तव्हांखे केरु तंग करे थो, केरु तव्हांखे टीज़ करे थो, केरु तव्हांखे हैरस करे थो, केरु तव्हांखे अहिड़ो को बि कॉन्टेंट्स शेयर करे थो जेको नाज़ेबा आहे, जेको ग़लति आहे, त तव्हां उन जे अगेंस्ट वञी सघो था। कानून तव्हां सां गॾु आहे। मूंखे इलाही फ़ख़्रु आहे पंहिंजे मुल्क जे कानून ते, त कानून असां सां गॾु आहे ऐं इन में मां ॿीहर थैंकफुल आहियां जेके बि इन में कानून जे हवाले सां चवंदसि त असांजे मुल्क जे कानून जी मां थैंकफुल आहियां। साइबर क्राइम वारनि जी, FIA वारनि जी थैंकफुल आहियां जिन्हनि इन केस ते नोटिस वरितो ऐं थींदो आहे त असां कॾहिं कॾहिं त असांखे कुझु शयूं हूंदियूं आहिनि जंहिंजी अवेयरनेस न आहे हूंदी, पर अवेयरनेस हुजणु घुरिजे, असांखे ॼाण हुजणु घुरिजे
मुस्तफ़ा अब्बासी ब्लैकमेल मूंखे एज़ इन तस्वीरुनि जे हवाले सां त सेल्फीज़ असांजूं कुझु डिफरेंट इवेंट्स ते डिफरेंट जॻहियुनि ते निकितल सेल्फीज़ आहिनि उन्हनि जे हवाले सां त मां इहे एडिट करे मां पोस्ट कंदसि, मां अपलोड कंदसि। ऐं कुझु टाइम अॻु में मुंहिंजी हिकिड़ी तस्वीर कुझु लाइक्स जे चकर में पोस्ट बि कई हुयनि, जिन त मां उन्हनि खे मना बि कयो त अहिड़ो को बि कॉन्टेंट तव्हां शेयर न कयो, छो त मां तव्हां सभिनि खे इहा ॼाण पए, बल्कि हर सिंध जी न्याणी रिस्पेक्टेबल आहे, इज़तदार आहे, असांखे उन्हनि सभिनि जी इज़त करणु घुरिजे। को बि लोफर लफंगो थोरो बि भले उनजो भले नालो आहे भले कुझु बि आहे, पर उनखे अगरि तंग करे थो त असांखे उनखे जवाबु ॾियणु अचणु घुरिजे। महिरबानियूं तव्हां सभिनि जूं, महिरबानियूं। मां इलाही कॉन्फिडेंट आहियां ऐं मूंखे चाहियां थी त असांजूं जेके न्याणियूं आहिनि असां सभु असांजी सिंध जूं उन्हनि खे असां इहो कॉन्फिडेंस ॾेई सघूं त उन्हनि खे केर बि अगरि तंग करे थो त उहे उन्हनि जे ख़िलाफ़ु विड़ी सघनि, एटलीस्ट उन्हनि खे इहो कॉन्फिडेंस हुजणु घुरिजे त असांखे केर बि इंसानु अगरि टीज़ करे थो, तंग करे थो त असां उनजे ख़िलाफ़ु विड़ी सघूं था। ऐं कानून असां सां गॾु आहे, असांजा राइट्स आहिनि असांजा, त असांखे उन्हनि जे हवाले सां ख़बर हुजणु घुरिजे। एज़ एन अहिड़ी का बि तस्वीर न आहे मुस्तफ़ा भाउ, अहिड़ी का बि तस्वीर न आहे, पर उन्हनि मूंखे जेके मैसेज कया आहिनि तूं एडिटेड पिक्चर्स जेके मुंहिंजूं आहिनि उहे अपलोड कंदा या इहो डेटा जेको आहे उहो रखंदा, त उन जे हवाले सां मां इहो तव्हांखे क्लियर कयां त एज़ इन अहिड़ी का बि शइ न आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हुन मूंखे लिटरली ॿारनि वांगुरु मां छा ॻाल्हि कयां तव्हां सां, त मूंखे मैसेज जेको कया अथनि त मां अकाउंट नंबर बि मूंखे शेयर कयो अथनि, त अकाउंट नंबर मां शेयर कयां थो तव्हांखे, मूंखे हिन ते पैसा तव्हां मोकिलियो, अगरि तव्हां न मोकिलिया त मां पिक्चर्स जेके आहिनि अपलोड कंदसि, एडिट करे मां पिक्चर्स अपलोड कंदसि। त मां इहो बि तव्हांखे ॿुधाए छॾियां त उहे मां मैसेज मूं वटि महफ़ूज़ आहिनि बिल्कुलु, ऐं उहे जिथे कंप्लेन में असां वटि एविडेंस जे हवाले सां उहे सभु ऑफिशियल मैसेजिस मुंहिंजो मोबाइल जेको आहे उहो बि इरशाद जागीरानी जो मोबाइल जेको आहे उहो बि उन्हनि पूरो रिकवर करे उन में महफ़ूज़ रखियो आहे हिस्ट्री में एविडेंस जे हवाले सां FIA वारनि। त इहो ॿुधाए छॾियां त मूंखे जेके बि धमकियूं ॾिनियूं वियूं आहिनि, जेके बि इहो चयो वियो आहे त एडिटेड पिक्चर्स जेके आहिनि उहे अपलोड कंदा, त उहो बि तव्हांखे ॿुधाए छॾियां त उहे एडिटेड आहिनि। ॿी ॻाल्हि त इहो बि ॿुधाए छॾियां वाज़े तौर ते अहिड़ी का ॻाल्हि आहे कोन, पर हुननि जी चयो आहे त उहे मूं वटि मैसेजिस जेके आहिनि उहे महफ़ूज़ आहिनि बिल्कुलु। थैंक यू सो मच, महिरबानियूं तव्हां सभिनि जूं, महिरबानियूं। अच्छा, कतई अहिड़ी का ॻाल्हि न आहे त कंहिं शाइरी जे हवाले सां उन्हनि खे खंभियो वियो अॼु या अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, इहो तव्हां सभिनि सिंधवासियुनि खे क्लियर करे ॿुधाए थी छॾियां त ॻाल्हि इहा आहे त ब्लैकमेलिंग ऐं हैरेसमेंट जे हवाले सां। इहो बि तव्हांखे ॿुधायां थी त हैरेसमेंट जे हवाले सां कई ॿिया बि केसिस आहिनि, कई ॿियूं बि छोकिरियूं आहिनि जिन्हनि इरशाद जागीरानी जी कंप्लेन जेका आहे उहा जेके करे सघनि थियूं, जिन्हनि जो डेटा जेको आहे उहो हथु आयो आहे या मिलियो आहे, जेके जिन्हनि छोकिरियुनि जो। अफ़सोस आहे मूंखे तमामु घणो त असां पंहिंजा जेके नौजवान आहिनि असां उन्हनि खे इज़त ॾियूं, रिस्पेक्ट ॾींदा आहियूं तमामु घणी, ऐं पोइ बि हू अहिड़ी का शइ कंदा आहिनि फ्रस्ट्रेशन में बेसिकली, त उहा उन्हनि खे करणु न घुरिजे। असांखे इज़त करणु घुरिजे पंहिंजे माण्हुनि जी, मर्दनि जी, औरतुनि जी, सभिनि जी माण्हुनि जी असांखे इज़त करणु घुरिजे। पर अगरि को अहिड़ी हरकत माण्हू करे थो कंहिं अहिड़े शइ जे हवाले सां, को अहिड़ो स्कैंडल करण जे हवाले सां अगरि का अहिड़ी शइ करे थो, हैरेस करण जी कोशिशि करे थो तव्हांखे, या ब्लैकमेल करण जी, या तव्हांखे थ्रेट करे थो तव्हांखे मारण जे हवाले सां, त तव्हांखे ख़बर हुजणु खपे त तव्हांजा राइट्स छा आहिनि। महिरबानियूं भाउ तव्हां सभिनि जूं। अच्छा, उर्दू में भी ॿुधायां। मसला ये है कि हमें हमारी जो बेटियां हैं, हमारी जो बच्चियां हैं, उन सबको ऐसे रेस करना चाहिए, उनको ऐसे हमें उनकी परवरिश ऐसे करनी चाहिए कि वो बहुत ज़्यादा कॉन्फिडेंट हों। कभी भी ज़िंदगी में अगर कोई भी बंदा, कोई भी इंसान उनको तंग कर रहा है, जिसका कोई बिना वजह, बिना रीज़न के कोई उनको तंग कर रहा है, तंग करना वैसे भी गलत होता है, लेकिन कोई भी अगर बिना वजह उनको तंग कर रहा है, तो उन बच्चियों को मालूम होना चाहिए कि उनको क्या करना है, उनको पता होना चाहिए कि उनको कैसे अपने राइट्स का इस्तेमाल करना है, या कैसे कानून की मदद लेनी है। बेसिकली जब उनके हवाले से कोई भी ऐसी बात हो रही हो, उनके हवाले से उनको ब्लैकमेल किया जा रहा हो, लड़कियों को, अक्सर लड़कियां ऐसी होती हैं जो शेयर नहीं करती हैं, उनको कॉन्फिडेंस इतना ज़्यादा हम नहीं देते हैं घर वाले,
लेकिन अल्हम्दुलिल्लाह मैं बहुत एक रिस्पेक्टेबल फैमिली से भी हूँ। दूसरी बात कि मैं सिंध से हूँ, तो यहाँ पे सब लोग हम लोग हमारी जो औरतें हैं, हमारी जो बहनें हैं, उनको बहुत ज़्यादा रिस्पेक्ट करते हैं। तो इस हवाले से मैं ये ज़रूर कहूँगी कि मैं बहुत ज़्यादा कॉन्फिडेंट हूँ और मुझे इस पर कोई भी शर्मिंदगी नहीं है। मैं ये कहूँगी कि इस पर इन्वेस्टिगेशन चल रही है केस पे पूरी, और अगले वर्डिक्ट्स जो हैं वो भी आपको आगे पता चलेंगे। कोई इसमें वो बात नहीं है कि हम इसको छुपाएंगे। मैं जो भी बात है आप सबसे क्लियर करूँगी वो बात। लेकिन हम इतना सिर्फ कहूँगी कि हमारे बच्चियों को हमें इतना कॉन्फिडेंस देना चाहिए कि अपनी फैमिली से, अपने घर वालों से कोई भी बात ना छुपाएं, और हम हमारे कानूनी जो हमारे राइट्स हैं उनको हम इस्तेमाल करें। ये हम अपने बच्चियों को कॉन्फिडेंस दें तो इससे ज़्यादा अच्छा और कुछ भी नहीं होगा। अच्छा, सुबह से मुझे बहुत सारे फ्रेंड्स हैं जिन्होंने मुझे कांटेक्ट करने की कोशिश की है, बहनें हैं मेरी, भाई हैं, सबको मैं कहूँगी कि ये वीडियो जो है आप ये देख सकते हैं। इसमें मैंने सारी चीज़ें क्लियर कर दी हैं कि उनको किसी शायरी के हवाले से नहीं FIA ने उनको अरेस्ट किया था। उनके अगेंस्ट एविडेंसेस थे जिन पे उनको अरेस्ट किया गया था। मेरी कंप्लेन थी जिस पे उनको अरेस्ट किया गया, और वो कंप्लेन जो थी उसमें एविडेंसेस, उसमें सबूत, उसमें सब चीज़ें हमारे पास मौजूद हैं, मेरे पास मौजूद हैं। उसने जो मुझे मैसेजेस किए हैं, अकाउंट नंबर जो भेजे हैं मुझे, तो वो भी मेरे पास मौजूद हैं। दुख की बात यह है कि हम आज 21वीं सदी में हम वो लोग हैं जिन्होंने हमने दुनिया को जीना सिखाया। हम सिविलाइजेशन से, इंडस वैली सिविलाइजेशन से ताल्लुक़ रखते हैं, और दुख की बात यह है कि हम आज के दौर में 21वीं सदी में हम हमारी बच्चियों को वो प्रोटेक्शन नहीं दे पाते, या हम हमारी बच्चियों को वो कॉन्फिडेंस नहीं दे पाते कि वो कोई भी बात कॉन्फिडेंटली कहें, अपने राइट्स की बात करें। तो ये बात मैं ज़रूर कहूँगी कि हमें, हमारी लड़कियों को स्पेशली ये चीज़ पता होनी चाहिए। और अच्छा, आपको पता होना चाहिए कि साइबर क्राइम क्या है। बेसिकली कोई भी चीज़ आप सोशल मीडिया पे या किसी भी सोशल साइट पे आप किसी को भी अगर सेंड कर रहे हैं और वो एतराज़ के काबिल है, कोई ब्लैकमेलिंग कंटेंट है, कोई वल्गर कंटेंट है, कोई ऐसी चीज़ है जो आप किसी को हैरेस कर रहे हैं, या उसको ये बोल रहे हैं कि आपके साथ सेल्फ़ी है, वो सेल्फ़ी में अपलोड कर दूंगा वरना मुझे पैसे दें, मैं डिलीट कर दूंगा जो मैंने सेल्फ़ी अपलोड की है, डिलीट कर दूंगा, नहीं तो मुझे उस पर पैसे दें। तो फिर ये चीज़ें जो होती हैं ये ब्लैकमेलिंग के ज़मरे में आती हैं। तो आपको पता होना चाहिए कि साइबर क्राइम क्या है, आप उसको कैसे इस्तेमाल कर सकते हैं। बिल्कुलु ईअं हूंदो आहे त असांखे माण्हू काफ़ी आहिनि जेके शीशे जहिड़ा लॻंदा आहिनि, असांखे ट्रांसपेरेंट लॻंदा आहिनि, असांखे निज लॻंदा आहिनि, सुठा लॻंदा आहिनि, असां इज़त कंदा आहियूं उन्हनि माण्हुनि जी। पर यकीन कयो त जॾहिं एक्सपीरियंस केरु करे थो न, कंहिं ते गुज़रे थी, त उनखे ख़बर हूंदी आहे। त मां इहो तव्हां सभिनि खे ॿुधाए थी छॾियां त हिकिड़ी सिंधियाणी हुजण जी हैसियत सां, हिकिड़ी सैयद फैमिली मां बिलोंग कयां थी, ऐं मूंखे हिन ॻाल्हि ते इलाही कॉन्फिडेंस आहे त मां सिंध जी छोकिरी आहियां, त मूंखे ख़बर आहे त मुंहिंजा हक़ूक़ छा आहिनि, मुंहिंजा राइट्स छा आहिनि। ऐं मूंखे हिन ॻाल्हि ते तमामु घणो फ़ख़्रु आहे त तव्हां सिंधी भेणूं भाइरो सभु मूंसां हिन टाइम गॾु आहियो, ऐं मूंखे इलाही प्राउड आहे, इलाही इन ते मां कॉन्फिडेंट आहियां। प्रूफ अच्छा, हिते मूंखे कंहिं चयो आहे त प्रूफ तव्हां खां सभु घुरंदा, त मां तव्हांखे ॿुधायां बिल्कुलु प्रूफ्स मूं वटि मौजूदु आहिनि, हर शइ मूं वटि मौजूदु आहे। को बि इंसानु जॾहिं कंहिंजे हवाले सां अगरि का ॻाल्हि करे थो तो उन वटि यकीनन एविडेंसिस मौजूदु हूंदा आहिनि, तॾहिं उहा ॻाल्हि कंदो आहे। बिल्कुलु मुस्तफ़ा जंहिं वटि तालीम नाहे हूंदी उहे पंहिंजी शोहरत जो ग़लति इस्तेमालु कंदा आहिनि, पंहिंजे प्लेटफॉर्म्स जो ग़लति इस्तेमालु कंदा आहिनि। ऐं मूंखे दुख आहे हिन ॻाल्हि जो, छो त मां इलाही इज़त कंदी आहियां। असां सां गॾु जेके कुलीग्स हूंदा आहिनि, जेके माण्हू हूंदा आहिनि, मां तमामु घणी रिस्पेक्ट ॾियण वारो माण्हू आहियां। ऐं मां यकीन कयो मुंहिंजे शो में जेके माण्हू ईंदा आहिनि, मां उन्हनि खे तमामु घणी रिस्पेक्ट ॾींदी आहियां। ऐं मां कुझु इहा इन लाइ बि ॾींदी आहियां छो त तव्हां वटि पाण वटि इज़त हूंदी आहे त तव्हां ॿियनि खे ॾींदा आहियो, तव्हां वटि पाण वटि हिकिड़ो सेंस हूंदो आहे त तव्हां ॿियनि खे उहो पंहिंजे बिहेवियर मां तव्हां शो कंदा आहियो। ऐं यकीन कयो त असांखे हुजण बि ईअं घुरिजे त हिक ॿिए जी असां इज़त कयूं, ऐं अहिड़ी का बि शइ असां छोकिरियुनि खे मासूम सम्झी उन्हनि खे, छोकिरियुनि खे असां ईअं फील कंदा आहियूं त मासूम आहे, ॿार आहे, या इहो फील कंदा आहियूं त हीअ डपु मां इहा ॻाल्हि कंहिंखे बि ॿुधाईंदियूं कोन, ऐं असां उन्हनि खे तंग कंदासीं, पढ़ियल लिखियल क़ौम थी करे 21 सदी में असां छोकिरियुनि खे तंग कंदासीं, त यकीन कयो अॼु उहो दौरु न आहे त असां किथे कंहिंखां डिॼूं, अॼु उहो दौरु न आहे त असां पोइ ते हटूं। मां कंहिं बि हवाले सां पोइ ते नथी हटां, मां इहा ॻाल्हि चवां थी, कॉन्फिडेंटली चवां थी, एविडेंसिस मूं वटि मौजूदु आहिनि। केरु बि कंहिंखे तंग करे थो त
उनखे इहा शइ न करणु घुरिजे, इहो अमल न करणु घुरिजे। फ्यूचर तव्हांजो हूंदो आहे, तव्हां इलाही शयूं आहिनि जेके लाइफ में तव्हां करे सघो था, हरू भरू बिना सबब जे तव्हां कंहिंखे बि तंग कयो था, इहो ग़लति आहे। कंहिं बि मीडिया हाउस ते रेड न थी आहे। रेड बेसिकली उहो इन करे थी हुई त हुननि जे अगेंस्ट एविडेंसिस हुआ, कंप्लेन हुई, त जिथे कंप्लेन हूंदी आहे कानून जे हवाले सां कमु कंदो आहे न। उहो दुनिया में किथे बि तव्हां मस्जिद में वेठा हुजो, तव्हां मंदिर में वेठा हुजो, तव्हां का इबादत कंदा हुजो ऐं तव्हां क्रिमिनल हुजो, त तव्हांखे कानून उतां अची पकिड़े सघे थो। अगरि तव्हां ग़लति आहियो त तव्हां ग़लति आहियो, ठीकु आहे न। को बि इंसानु अगरि ग़लति आहे, अगरि मां बि ग़लति आहियां त मां ग़लति आहियां, उहो किथे हुजां, त कानून खे इहो पूरो हक़ आहे, इहो पूरो राइट आहे त किथां बि अची उनखे वठी उन खां एक्सप्लेनेशन वठनि त तव्हां हीउ ग़लति अमल छो कयो आहे, तव्हां हीउ ग़लति ॻाल्हि छो कई आहे, तव्हां कंहिंखे बि तंग छो कयो आहे, ठीकु आहे न। मीडिया हाउस जी त का ॻाल्हि ई न आहे। मीडिया हाउस जो हिन में को बि मुंहिंजे ख़्याल सां अमल दख़ल न आहे, छो त मीडिया हाउस सां कंहिंखे को मसइलो न आहे। मां पाण चैनल्स ते कमु कयो आहे, सिंध जा जेके बि चैनल्स आहिनि असांजा पंहिंजा चैनल्स आहिनि, अहिड़ी का ॻाल्हि न आहे। पर हा, इहा ॻाल्हि ज़रूरु आहे, पर असां जंहिंखे बि पंहिंजे चैनल्स ते रखूं था जिन माण्हुनि खे, त उहे एतिरा वेल एजुकेटेड या अहिड़ा हुजणु घुरिजनि जो इहे शयूं असांजा माण्हू जेके आहिनि उहे फेस न कनि। बेसिकली मां इलाही कॉन्फिडेंट आहियां, मां अॻियां आई आहियां ऐं मूंखे इहो बि कॉन्फिडेंस आहे त सिंध वासी सभु मूंसां गॾु आहिनि। पर यकीन कयो, सिंध जूं छोकिरियूं एतिरियूं असां उन्हनि खे कॉन्फिडेंस असां नाहे ॾिनूं तूं पंहिंजे हवाले सां पंहिंजो वर्डिक्ट जेको उहो रखी सघनि, पंहिंजी राय जो इज़हार करे सघनि, त असां इहो कॉन्फिडेंस पंहिंजी नियाणियुनि खे नाहियूं ॾींदा। बेसिकली मैसेजिस तव्हां सभिनि जा पढ़ां पई, थैंक यू सो मच, थैंक यू, महिरबानियूं तव्हां सभिनि जूं। थैंक यू सो मच जेके बि एप्रिशिएट कनि पिया, तव्हां सभिनि जा थोरा आहिनि। जी बिल्कुलु, कानून कॾहिं बि ग़लति अमल, ग़लति इन्वेस्टिगेशन नथो करे सघे जॾहिं तव्हां वटि एविडेंसिस मौजूदु हूंदा आहिनि, जॾहिं तव्हां वटि सभई शाइरियूं सभई शयूं तव्हां वटि मौजूदु हूंदियूं आहिनि, तॾहिं तव्हां कुझु कंदा आहियो। त कानून जेका बि शइ कंदो आहे उहो पूरो कानूनी कंदो आहे, उन में पूरियूं सभई उन्हनि वटि सबूत सभई एविडेंसिस मौजूदु हूंदा आहिनि। ऐं मां कंहिं बि हवाले सां कंहिं कढिजा नथी, मां इहा ॻाल्हि ज़रूरु चवंदसि त मूंखे पूरो कॉन्फिडेंस आहे, मां जेका ॻाल्हि कई आहे मां ग़लति न आहियां, त मां छो डिॼां, मां छो उन ॻाल्हि खां घबरायां, मूंखे कंहिं बि हवाले सां को ख़ौफ़ न आहे। ऐं हिकिड़ी इन हवाले सां बि ख़ौफ़ न आहे त तव्हां सिंध वासी सभु गॾु आहियो असां सां, मुंहिंजी फैमिली मूंसां गॾु आहे, मूंखे मुंहिंजो जेके देशवासी सभु मुंहिंजी फैमिली आहिनि, मां तव्हां सभिनि खे हमेशह घरबाती करे मुखातिब कंदी आहियां, त तव्हां सभु बि मूंसां गॾु आहियो, मूंखे इलाही कॉन्फिडेंस हिन हवाले सां, मूंखे को बि डपु न आहे। पर को बि माण्हू इज़त जे ज़मरे में अगरि रहे थो त बहितर हूंदो आहे। अगरि उहो ओवर थियण जी कोशिशि करे थो या कंहिंखे तंग करे थो, त सभिनि खे इहो राइट आहे, बल्कि छोकिरनि खे बि इहो राइट हुजणु घुरिजे, तूं पंहिंजी जेका ॻाल्हि आहे उहा कनि। छोकिरियुनि खे बि इहो राइट हुजणु खपे त जेका बि उन्हनि सां ज़्यादती थिए, का बि अहिड़ी ॻाल्हि थी आहे जेको उन्हनि खां बर्दाश्त न पई थिए, का अहिड़ी ॻाल्हि आहे जेको उन्हनि खे केरु तंग करे पियो, केरु बि तव्हांखे तंग करे थो, तव्हां उनजे अगेंस्ट बीह सघो था। जी मीर जिब्रान जतोई, तव्हां सही पिया चओ त FIA अहिड़ो इदारो आहे असांजो जेको ईमानदारी सां कमु करे थो। ॿी ॻाल्हि इहा बि आहे, इहो मां ज़रूरु चवंदसि त बिना सबूत जे, बिना एविडेंस जे, बिना कंहिं कंप्लेन या FIR या बिना कंहिं शइ जे केरु बि कंहिंखे हरू भरू अची अरेस्ट नथो करे सघे। हरू भरू केरु अगरि कंहिंखे अगरि अरेस्ट करे पियो त उनजा रीज़न आहिनि, उनजा सबब आहिनि। महिरबानियूं तव्हां सभिनि जूं, थोरा तव्हां सभिनि जा। अच्छा, इहो तव्हां सभिनि खे वाज़े हिकु दफ़ा ॿीहर करे छॾियां त कंप्लेन जेका आहे, जेको अगेंस्ट
जेको अगेंस्ट थी आहे या कंप्लेन जेका आहे जेका बि शइ आहे उहो तव्हांखे इहो वाज़े करे छॾियां त कंहिं शाइरी या कंहिं बि हवाले सां उन्हनि खे कोन्हे गिरफ़्तार कयो वियो। उहो सिर्फ़ु इन करे कयो वियो त मां कंप्लेन कई आहे ऐं मां उनखे ओन कयां थी, मां कंप्लेन जेका कई आहे ऐं मां किथे बि ग़लति न आहियां। असां अक्सर ईअं हूंदो आहे ट्रस्ट कंदा आहियूं माण्हुनि ते, दोस्त सम्झंदा आहियूं माण्हुनि खे, एतबार कंदा आहियूं, उन्हनि जी इज़त कंदा आहियूं, पर इन जो मक़सदु इहो कतई बि न आहे त असां हिक ॿिए खे टीज़ करणु या ब्लैकमेल करणु स्टार्ट करे छॾियूं। त असांखे इहा शइ न करणु खपे ऐं बेसिकली मां इन करे ई कंप्लेन कई त असां मां हिकिड़ो गेटवे बि तव्हां चई सघो था त मां हिकिड़ो कॉन्फिडेंस आहियां, पंहिंजी नियाणियुनि खे मां रिप्रेज़ेंट कयो आहे हमेशह। असांजी जेके सिंध जूं छोकिरियूं आहिनि उन्हनि जो फेस आहियां मां, उन्हनि खे रिप्रेज़ेंट कयो आहे। त मां चाहींदसि त असांजूं नियाणियूं कॉन्फिडेंट हुजनि ऐं उन्हनि सां केर बि ज़्यादती करे थो, ग़लति शइ का बि करे थो त उहो कॉन्फिडेंटली माण्हुनि खे ॿुधाए सघनि इहा शइ। पंहिंजी फैमिली खे तव्हांखे ॿुधाइणु घुरिजे, पंहिंजा जेके देशवासी आहिनि कंहिंखां पोइ उहा शइ तव्हांखे लिकाइणु न घुरिजे कॾहिं बि। थैंक यू सो मच, महिरबानी तव्हां सभिनि जूं। ऐं असां अक्सर माण्हुनि जी इज़त कंदा आहियूं पर उहे रिस्पेक्ट जे या इज़त जे त असांखे तॾहिं ख़बर पवंदी आहे लाइक़ न आहिनि जॾहिं हू कंहिंखे टीज़ कनि, तंग कनि। इहो मां ज़रूरु चवंदसि त असांखे वाक़ई में माण्हुनि जी सुञाण न आहे थींदी ॾिसी, पर इहो ज़रूरु चवंदसि त हुजणु घुरिजे। असांखे हिक ॿिए में जेके असांजा माण्हू आहिनि उन्हनि सभिनि खे हिक ॿिए जी ॼाण अगरि न आहे त तव्हां एटलीस्ट, मां चवंदसि त मां रिस्पेक्ट ॾियां थी माण्हुनि खे, पर ग़लती आहे त असां कॾहिं रिस्पेक्ट ॾींदा आहियूं, सम्झी न आहियूं सघंदा माण्हू को अहिड़ो थी सघे थो। छो त मुंहिंजे ख़्याल सां त उन्हनि खे ॾिसण सां उन्हनि जी पर्सनालिटी, इर्शाद जागीरानी जी पर्सनालिटी ॾिसी केर बि न चवंदो, हर को चवंदो सादो सिंधी आहे। कंहिंखे बि इहा शइ ख़बर नथी पई सघे पर्सनालिटी मां त केतिरो लाइक किरी सघे थो, बेसिकली न किरी सघे थो। कंहिं बि छोकिरी खे तंग करणु, पंहिंजी डिफरेंट आईडीज़ तां तंग करणु, डिफरेंट शयूं करणु, उन्हनि खे व्हाट्सएप मैसेजिस करणु, तंग करणु, त इहो हिकिड़ो इरिटेशन जे ज़मरे में या तंग करण जे ज़मरे में अचे थो। इहा ॻाल्हि बर्दाश्त बिल्कुलु न थींदी ऐं इनशाला अॻियां जेके शयूं आहिनि, जेके शयूं आहिनि उहे तव्हांजे साम्हूं ईंदियूं। ऐं मां बिल्कुलु कॉन्फिडेंट आहियां इन हवाले सां, मां कंप्लेन कई आहे ऐं मूंखे बिल्कुलु फ़ख़्रु आहे असांजे मुल्क जे कानून ते। थैंक यू सो मच। इनशाला ॿीहर मुलाक़ात थींदी असांजी। अॼु वीडियो जो मक़सदु हिते अचण जो लाइ इहो ई हो त असांखे पंहिंजी छोकिरियुनि खे कॉन्फिडेंस ॾियणु घुरिजे। इहा ॻाल्हि जेका आहे मां ईअं बि करे सघां पई त तरदीद करे छॾियां, पर मां न पई करणु चाहियां। जीअं सच आहे, जेका ॻाल्हि आहे उहा हुजणु घुरिजे, उहा तव्हां कॉन्फिडेंटली उहा ॻाल्हि कयो त बहितरु हूंदो आहे। इन करे मां न आहियां चाहींदी का बि ॻाल्हि यकीन कयो। प्रोग्राम में बि मां हमेशह जेको मूड हूंदो उन हिसाब सां हलंदी आहियां, छो त हूंदो ईअं आहे त असां जॾहिं सच ॻाल्हाईंदा आहियूं त उन जो हिकिड़ो पावर हूंदो आहे। तव्हांजे ॻाल्हाइण में, पंहिंजे अंदरि तव्हां पंहिंजी नज़रुनि में सही हूंदा आहियो, त हमेशह सच ॻाल्हाइणु घुरिजे इंसान खे बेसिकली। ऐं थैंक यू सो मच। इनशाला असां सभिनि जी ॿीहर मुलाक़ात थींदी, हिते लाइव ईंदसि ऐं इनशाला केस ॾिसूं था, अॻिते वेंदो इनशाला। इन जूं जेके शयूं आहिनि, इन्वेस्टिगेशन हली रही आहे ऐं मां कंहिं बि हवाले सां तरदीद नथी कयां। थैंक यू सो मच।